मुल्क जो खजानो खत्म थी वियो। सिंध जो 1.5 करोड़ माण्हू पोएं साल दरबदर थियो। हिन मींहनि में लखा एकड़ ज़मीन असांजी पई हली, बर्बाद थी वई सारी ज़मीन। परते निकाल जो निज़ाम खबे पासे पूरो या किथे ना आहे, उन करे उते मींहुं बि वियो जेको उस ऐं पाणीअ ते थियो। हिन सिंधु दरिया जे सॼे पासे हथ सां ॿोड़ायो वियो, हथ सां ॿोड़ाए उहे तस्वीरूं कढी ऐं दुनिया खे ॾेखारे ऐं पिनणु शुरू कयो वियो। वरी उहो जेको दुनिया जी इमदाद मिली उन ते करप्शन शुरू कई वई। वरी उन जो थोरो बहाना चारना रखंदा जेके तव्हांजे इलेक्शन में तव्हां ते उछलाईंदा। हारे दलाल खे उछला तूं असांजो कमु कंदो रह, तुंहिंजी कमज़ोरी हुनजी कमज़ोरी इक़्तिदार ऐं पैसो आहे। उहा उनखे चवनि कुत्ते के हली थींदी आहे, चवंदा आहिनि कुत्तो वफ़ादार आहे। बाबा हिकिड़े भेरे साईंदार में चऊं ॿुधायो जी कुत्तो वफ़ादार थोड़ी हूंदो आहे, कुत्तो का सुठी शइ थोड़ी आहे। कुत्तो वफ़ादार हली वारे जो हूंदो आहे, कुड़म जो वैरी हूंदो आहे। सही कुड़म जो वैरी कुत्तो आहे। उनजे करे सिंध जी बहाली असांजो आहूजा साहब ॻाल्हाए वियो आहे। सिंध जी सियासी करप्शन में सिंध में पॉलिटिकल करप्शन इन लेवल से वधी, इन लेवल से वधी जो पहिरीं MPAs ऐं MNAs ख़रीद थींदा, सेनेट जा चूंडूं ख़रीद थींदियूं हुयूं, पोइ वॾेरा ख़रीद थींदा हुआ। हाणे अधु खां मथे सिंध में हेठि वोटरनि ताईं ख़रीदो फरोख्ती आहे। यानी असांजो इलेक्शनी निज़ाम फेल्यूअर जी तरफ़ पियो वञे, जंहिंजे करे रियल वोट कास्टिंग 30% जे बराबरि वञी बची आहे। सभी बाक़ी जाली निज़ाम जे ज़रिए आहे। ऐं उहो जेको निज़ाम आहे जंहिंमें 2015 ऐं 22 जेका बलदियाती इलेक्शन थियूं, इहो जेको जालसाज़ी जी इंतिहा थी, इन जी ज़रूरत कहिड़ी आहे? या 18, 13 ऐं 8 में एस्टेब्लिशमेंट सां ठाह करे उन्हनि खे हुकूमत ॾियो था, इन ज़रूरत कहिड़ी आहे? 30% खां हिजो उन ॾींहं खां ये जेको नाम निहाद एस्टेब्लिशमेंट जो दलाल, मैं मुल्क के मुख्तलिफ हलकों को कहता हूँ, सिर्फ कोई कॉलोनी नहीं है जो आपने कोई वायसराय बिठा दिया है या कोई दलाल बिठा के दिया है। आप कहीं फैसले करोगे कि आइंदा हुकूमत ये करेगा, और उसकी मुसलसल हम देख रहे हैं कि वो हमारे कौमी वजूद को खत्म करने के लिए इस दलाल को बिठाया है। और अगर आपने इसकी पैटर्नाइजेशन की तो हम क्या समझेंगे? आप डरे उस दिन से। अभी 30% वोट कास्ट होते हैं, लेकिन यकीनी ये है जो 30% होते हैं उसमें से ये पैसों के जरिए भी होते हैं, करप्ट अफसरान के जरिए भी वोट कास्ट होते हैं, और जो वडेरे और सरदार और